अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध चैनल जे तरफ़ां अप्लाई पाकिस्तान लॉ स्टूडेंट एसोसिएशन जे तरफ़ां बदीन में लॉ कॉन्फ्रेंस कराई वई, जंहिंमें वकीलनि, साफ़ियनि, शागिर्दनि ऐं ॿियनि समाजी माण्हुनि शिरकत कई। हिन प्रोग्राम जो मक़सदु शागिर्दनि जे करियर काउंसलिंग करणु, उन्हनि खे कहिड़ी फील्ड में अचणु खपे ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ टॉपिकनि ते हैदराबाद बार ऐं बदीन बार जे नामयारे कानूनदाननि शिरकत करे ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तक़रीरूं कयूं। आख़िर में आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा, स्पीकरनि खे शील्ड, आयल शागिर्दनि खे फ्री में सर्टिफिकेट ॾिना विया। ही प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र नियाज़ अहमद रावकड़ो, डिवीज़नल प्रेसिडेंट इब्राहिम सुमरो, डिवीज़नल वाइस प्रेसिडेंट गुलाम हैदर दलवानी, डिवीज़नल फाइनेंस सेक्रेटरी मुजीब कातियार, बदीन जो प्रेसिडेंट मीर इरफान रालपुर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी बदीन इंतजार वहादानी, जनरल सेक्रेटरी बदीन सोशल मीडिया सेंटर सिंध, सरवान सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन जे प्रेसिडेंट अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध प्रेस तर्जमान गुलाम मुस्तफा खोसो, सुमरो खान दलवानी, मोहम्मद सलीम दलवानी ऐं ॿिया पिणु हुआ।